सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। मन जीते जग जीत जो मकसद हूंदो त नौकर के नौकर समझी करे कुदरत असांखे सभु कुझु ॾिनो आहे। उन्ही असांखे अख कान जो मालिक बणायो आहे, मुंहुं जो मालिक बणायो आहे। लेकिन लफ़्ज़ कढण त असांजे वास आहे, ॿुधण त असांजे वास आहे, रिएक्शन त असांजे वास आहे, सोचण त असांजे वास आहे। उन वीचारे जेको मन जो ॾोहो बि कोन्हे। मन जहिड़ो बहितरीन नौकर कोई आहे ई न। असां ग़लती को पंहिंजो पाण खे कमज़ोर करे छॾियो आहे। चवंदासीं मन ॾाढो आहे, मन वसूं, जेको मन करे असां छा करूं, पहुची न सघंदा आहियूं। जंहिं ॾींहुं चवंदासीं नौकर सां पुॼी न सघंदा उन ॾींहुं छा कंदासीं? जंहिं ॾींहुं सम्झंदासीं पहुचंदासीं असां पहुचंदासीं बि कीअं? जंहिं ॾींहुं असां सम्झंदासीं असांजे वास सभु कुझु वास में ऐं उन मालिक असांखे सभु कुझु वास में ॾेई छॾियो आहे। सिर्फ़ु असां थोरो पाण संभालूं, पंहिंजो पाण खे मालिक सम्झूं, पंहिंजो पाण में उहा शक्ति पैदा कयूं, पंहिंजो पाण खे थोरो संभाले करे हलूं। ऐं असांखे यादि रखणु खपे पुण्य बि असांजो हूंदो, पाप बि असांजो हूंदो, इज़त बि असांजी हूंदी, रुसवाई बि असांजी हूंदी, नफ़ो बि असांजो हूंदो, नुक़सान बि असांजो हूंदो, भाग बि असांजो हूंदो, अभाग बि असांजो हूंदो, नसीब बि असांजो हूंदो, क़िस्मत बि असांजी हूंदी। जेको कंदासीं नसीबी वधू, बदनसीबी वधू, क़िस्मत वधू, बदबख़्ती वधू, सभु कुझु इज़त ना इज़त सभु कुझु असांजी हूंदी। न उते कंहिं अख जो वास्तो हूंदो, न हथ जो वास्तो हूंदो, न जंग जो वास्तो हूंदो, न मन जो वास्तो हूंदो, कंहिंजो कोई वास्तो न हूंदो। छाकाणि त उहे असांजा सभु नौकर आहिनि, कुदरत असांजे हथ ॾेई छॾिया। असां ग़लति फ़हमी कंदासीं ॿिए कयो कुझु बि न थींदो। असांजी हालति ठीकु ईअं हूंदी आहे जीअं रत्नाकर चयो। रत्नाकर ॾाकुनि खे साधू चयो भई तूं पाप त कंदो पिया, फुरलो करे थो, हुन चयो भाई घर परिवार खे सभिनी खे खाराइणो आहे, उहे बि कहंदा उहे पाप जानी चयो, उन्हनि खां पुछ पुछी आहे। उन ॾे वियो, सभिनी असांजो वास्तो तोखे कमाइण खाराइण आहे, पाप पुञ तोसां हलंदो, असांजो वास्तो थोरे आहे। सदा मौत जे हथ कोई असांजी इज़त थोरे आहे। ऐं पोइ जॾहिं आयो त सभु मूंखे खाइण वारा आहिनि, पर पाप में भाग वारो हिकु बि न मिलियो। साॻे नमूने असां चवंदा आहियूं मन अख असांखे फेरियो, पर पाप ऐं सज़ा माल कोई साथी न हूंदो। जेकॾहिं उनको पुण्य कराईंदासीं त पोइ वरी रोशनी एतिरी वधंदी आहे, चङाई एतिरी वधंदी आहे, ये पुण्य कयो त हिते बि अखियूं खुलंदियूं नी, एतिरियूं अखियूं खुलंदियूं नी, मालिक खे बि ॾिसी सघंदियूं नी, आसमान ते वेठल ईश्वर खे बि ॾिसी सघंदियूं।